ट्री में पानी की खोट खतरनाक हद ताईं पहुंची वई आहे। ठटे सजावल बदीन टनो मोहम्मद खान पानी जो बहरान शिद्दत अख्तियार करे रहियो आहे। वाराबंदी सबब पुछड़ी वारनि इलाइक़नि में पानी न पहुचण सबब पीअण जे पानी जी सख्त खोट पैदा थी वई आहे। आगाह कयो पिया आम ख़बर के हवाले से कोटड़ी डाउन स्ट्रीम में पानी की खोट खतरनाक हद ताईं पहुंची वई आहे। ठटे सजावल बदीन टनो मोहम्मद खान में पानी जो बहरान शिद्दत अख्तियार करे रहियो आहे। वाराबंदी सबब पुछड़ी वारनि इलाइक़नि में पानी न पहुचण सबब पीअण जे पानी की सख्त खोट पैदा थी वई आहे। कोटड़ी डाउन स्ट्रीम में पानी की खोट खतरनाक हद ताईं पहुंची वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया ठटे सजावल बदीन टनो मोहम्मद खान में पानी जो बहरान शिद्दत अख्तियार करे वियो। वाराबंदी सबब पुछड़ी वारनि इलाइक़नि में पानी न पहुचण सबब पीअण जे पानी की सख्त खोट पैदा थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सारंग चांडियो खां। सारंग चांडियो, छा तफ़सील आहिनि? कोटड़ी डाउन स्ट्रीम में पानी की खोट खतरनाक हद ताईं पहुंची वई आहे। कोटड़ी बराज में पानी की खोट खतरनाक पहुंची वई आहे। पानी जो बहरान अख्तियार कयो। वाराबंदी पानी पहुचण इलाइक़नि में पहुची न सघे थो। पीअण जे पानी की खोट वधी वई आहे। वाहन शासन में वारी उॾामण लॻी। पक्षी मालूम माण्हू पानी ढुकल परेशान। कोटड़ी से पानी की 4,000 क्यूसेक थी वई, जंहिंमां लेफ्ट बैंक, न्यू पलेली, ओल्ड पलेली, अकरमवा, राइट बैंक केबी फीडर 1,000 क्यूसेक छोड़ कयो थो वञे, जॾहिं 4,000 क्यूसेक पानी की विरासत मुस्लिम ज़िलनि जा शहर में पानी की खोट थी वेंदी। उन सिलसिले में हासिल के ॼाण मौजूद हिन वक़्तु कोटड़ी ब्रांच में पानी जो बहरान वधीक शिद्दत इख्तियार कयो आहे। हिन वक़्तु पानी वाराबंदी ते तौर कयो वञे, पर पानी पहुचण ताईं बरामद न थी रहियो। जी ठीक है, वरी मेहरबानी सारंग चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ।